बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों हे असां हींअर जेको कच्छ में जेको रातो की बरसात आहे कलो की ऐं टियों ॾींहं वारी उन में जेको नए गाज मशहूरु जेका आहे उहा कच्छ में उनजो जेको तमामु तेज़ वहकिरो पहुची चुको आहे ऐं मुसलसल वहकिरे जे करे हींअर असां उन पाणी खे चेक करण जे लाइ ॾिसण जे लाइ हिते पहुता आहियूं ऐं जेका हींअर हले पियो थो पाणी तव्हांखे ॾेखारियूं पिया था व्यूज़ लाइव व्यूज़ जेके आहिनि उहे ॾेखारियूं पिया था। असां हींअर बीठा आहियूं जोही वाही पंहिंजी जेको रोड सां उते बखर शहीद वटि जेको पुराणो क़ब्रिस्तान आहे ऐं बखर शहीद वटि पाणी जेको आहे गोरख जो गाज जो उहो पहुची चुको आहे ऐं तमामु तेज़ी सां जेको आहे उहो जोही FP बंद ॾांहुं वधी रहियो आहे। हींअर तालबाणी लुंड ताईं उहो पाणी जेको आहे पहुची चुको आहे। मुख़्तलिफ़ बना जेको आहिनि बनियूं उहे टोड़ींदो ऐं तालबाणी लुंड खां हितां रस्ते सां जोही वाही पंहिंजे उत्तर तरफ़ खां अॻिते वधी रहियो आहे FP बंद ॾांहुं। ऐं हींअर जेको तव्हां ॾिसी रहियो हे असां साम्हूं जेको आहे हिकिड़ो पुराणो क़ब्रिस्तान आहे बखर शहीद जो सॼो क़बरूं वग़ैरह जेके आहिनि सॼो ॿुॾी चुको आहे ऐं पाणी ताज़ो जेको आहे तेज़ी सां उन तरफ़ वियो आहे। जेके बि क़बरूं आहिनि उन्हनि में पाणी दाख़िल थी चुको आहे, सॼो क़बरूं ॿुॾी चुकियूं आहिनि। उन खां अलावा असां तव्हांखे वधीक ओलह तरफ़ जेको आहे खीरथर रेंज में थोरो ॾेखारींदासीं व्यूज़। ॾिसो ही पाणी केतिरो तेज़ी सां वधी रहियो आहे ऐं इन ॻाल्हि जा इम्कान ॿुधाए पिया वञनि जेके लोकल माण्हू उहे चवनि पिया त इहो पाणी अला ख़ैर करे त जेकर इन स्पीड सां रहियो त इहो FP बंद खे अची टच कंदो ऐं बंद जे जेको आहे सो जेका सूरत हाल आहे उहा नाज़ुक थी सघे थी। तंहिंजे करे दोस्तनि जेके बि असांजा ॿिया हितां जा ॻोठा आहिनि उहे काफ़ी हाजी खान वारे पासे खां ऐं ॻोठनि जा कंडो बबर बहावल बबर ऐं सेवो जमाली इन्हनि जा जेके बि ॻोठाणा आहिनि उन्हनि बि इहो चयो आहे कुझु ॻोठाणा जेके हिते लोकल आहिनि उहे ॿाहिरि निकिरी आया आहिनि जोही FP बंद अची वेठा आहिनि ऐं वाही पांधी जे रोड सां जोही उन पासे अची वेठा आहिनि। जॾहिं त सूरत हाल जेका आहे असां तव्हांखे लाइव साम्हूं ॾेखारे रहिया आहियूं त जीअं दोस्तनि खे उन जो अंदाज़ो थी सघे ऐं अहिड़े हवाले सां साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो त इहो बि चइबो त पाणी जेको आहे अञा गाज जो वहकिरो अञा अचे पियो थो ऐं उन हवाले सां काफ़ी ॻोठ जेके आहिनि उहे पाणी जे हेठि अची चुका आहिनि। जीअं फ़तेह बिरोही आहे, कंडो बबर आहे, बहावल बबर आहे ऐं ॿिया काफ़ी ॻोठ आहिनि जेके हींअर पाणी हेठि आहिनि। ऐं हींअर असां जेके रोड ते बीठा आहियूं जोही वाही पांधे रोड सां उहो रोड जो जेको ज़मीनी राब्तो आहे उहो बि कटिजी चुको आहे ऐं ट्रांसपोर्ट जेका आहे उहा जोही वाही जी उन खां जोही वाही खां अलावा बि जेके ॻोठ आहिनि उन काफ़ी सारा ॻोठ उहे उनजो राब्तो बि जोही दादू सां कटिजी चुको आहे। ॻोठाणनि अपील कई आहे त बराए महिरबानी इन सूरत हाल खे संजीदा वरितो वञे ऐं हंगामी उपाउ जेके आहिनि से वरिता वञनि। ऐं असां हिकु दफ़ो वरी तव्हांखे व्यूज़ ॾेखारियूं था लाइव। गाज जो पाणी जेको आहे जोही वाही पंध सां रोड सां गॾु मुसलसल वहकिरो उहो जारी आहे ऐं काफ़ी असांजनि भाइरनि जो जेके बि असांजा ॻोठाणा जेके उन्हनि खां असां पुछियो आहे उन्हनि दोस्तनि इहो ॿुधायो आहे, उन्हनि ॻोठाणनि इहो ॿुधायो आहे त हे सूरत हाल जेका आहे सा जीअं 2007 में या 10 में ई अहिड़ी कंडीशन में अची सघे थी। तंहिंजे करे ॻोठाणनि या जेके बि हितां जा लोकल रहवासी आहिनि उन्हनि इंतिज़ामिया खां DC दादू इरीगेशन डिपार्टमेंट जा जेके बि अहलकार आहिनि वास्तेदार उन्हनि खां इहा अपील कई आहे त जेको आहे सो हंगामी उपाउ वरिता वञनि। जीअं त हिकिड़ो अफ़सोसनाक वरी पहलू इहो बि आहे त हर साल सावणी जे मौसम में इरीगेशन डिपार्टमेंट तरफ़ां FP बंद ते जेके बेलदार या जेके उपाउ वरिता वेंदा आहिनि उहे त अमलो मुक़ररु कयो वेंदो आहे। जॾहिं त हिन साल बिल्कुलु को बि हिकु बेलदार हिकु अमलो बि इरीगेशन जो FP बंद ते सर्वेलेंस लाइ मौजूदु न आहे, जेका इंतिहाई अफ़सोस जोगी ॻाल्हि आहे। ऐं इंतिज़ामिया खे अञा ताईं उन्हनि जे जेका आहे सा कन ते जूं बि कान थी रिंगे ऐं न को ऑफिसर आयो आहे, न DC साहिबु, न कोई कंहिं बि इन शइ जो नोटिस न वरितो आहे। जॾहिं त इहा शइ मुसलसल जेको पाणी आहे न गाज जो हमेशह इहो जॾहिं पंहिंजे फुल स्विंग में ईंदो आहे त पोइ ख़तरनाक सूरत हाल पैदा थी वेंदी आहे। असां दोस्तनि खे हिकु दफ़ो वरी ही व्यूज़ कुझु जेके आहिनि उहे ॾेखारींदासीं। हीअ असां बीठा आहियूं वरी बखर शहीद जे क़ब्रिस्तान ते जेको सॼो ॿुॾी चुको आहे ऐं उहो पाणी तेज़ी सां जेको आहे जोही FP बंद ॾांहुं वधी रहियो आहे जोही वाही रोड जे उत्तर तरफ़ खां। हीअ तव्हां ॾिसी सघो था ऐं सूरत हाल जेका आहे सभिनी जे असां लाइव व्यूज़ जेके आहिनि भाइरनि खे ॾेखारे रहिया आहियूं जेके बि असांजा दोस्त आहिनि उन्हनि खे त जीअं सोशल मीडिया जे ज़रिए हिन वीडियो जे ज़रिए उन दोस्तनि खे इहा असां आगाही ॾेई सघूं त हिन सूरत हाल जो जेका इंतिज़ामिया आहे उहा अंदाज़ो करे सघे। वॾी महिरबानी। तव्हांजो अकबर खोसो जोही बखर शहीद। महिरबानी।